नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। कमिश्नर कराची प्लास्टिक जी थैलियुनि जे ठाहिण ऐं विकिरे ते पाबंदी लागू करे छॾी आहे। समूरनि डिप्टी कमिश्नरनि ऐं असिस्टेंट कमिश्नर खे हुकुमनामे ते अमल यकीनी बणाइण जी हिदायत कंदे भञकड़ी कंदड़नि ते केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। पाबंदी 2 महीननि 18 अक्टूबर ताईं जारी रहंदी। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं। कमिश्नर कराची प्लास्टिक जी थैलियुनि जे ठाहिण ऐं विकिरे ते पाबंदी लागू करे छॾी आहे। समूरनि डिप्टी कमिश्नरनि ऐं असिस्टेंट कमिश्नर खे हुकुमनामे ते अमल यकीनी बणाइण जी हिदायत कई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी कराची जो ब्यूरो चीफ अब्दुल्ला सोलंगी असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी अब्दुल्ला, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी अब्दुल्ला। जी बिल्कुल, कमिश्नर कराची प्लास्टिक की थैलियुनि जे विकिरो ऐं ठाहिण ते पाबंदी लागू करे छॾी आहे। जॾहिं प्लास्टिक की थैलियुनि सबबि बरसाती नाला ऐं सीवरेज निज़ाम शदीद मुतासिर थिए थो। कमिश्नर कराची इकबाल मेमन जी चवणु आहे त इंतज़ामिया जेको आहे फौरी तौर ते उन अमल ते जेको अमल दरामद कराए। जॾहिं त पाबंदी 2 महीननि लाइ बढ़ी वई आहे। 18 अक्टूबर ताईं इहा पाबंदी जारी रहंदी। समूरा डिप्टी कमिश्नर ऐं असिस्टेंट कमिश्नरनि खे पुलिस सां गॾिजी ख़िलाफ़ वर्जी कंदड़नि ते केस दाख़िल करण जो हुकुम पिणु जारी कयो वियो आहे। जी, वॾी महिरबानी अब्दुल्ला, आगाह करण लाइ।